पंज जे सफ़ाई सुथराई बारे में चेयरमैन पिरियालो, टाउन ऑफिसर पिरियालो, सिर्फ़ु जेको आहे सो ऑफिस में वेही 50-60 ॼणो ख़बर न आहे त कहिड़ा कम था कनि ऐं जेके सफ़ाईअ वारा आहिनि उहे टोटल 4 आहिनि। तव्हां जाइज़ो कयो पिरियाले शहर जो वार्ड नंबर 5 जो ही हिकिड़ो पाड़ो आहे पर पूरो वार्ड नंबर 5 पूरे गंदगीअ सां भरियल आहे। स्कूली ॿार बचो वॾी तकलीफ़ सां थो गुज़रे। रस्ता नालियुनि सां हर रस्तो पिरियाले नालियुनि जो पाणी जेको आहे रोडनि ते आहे, कोई सार संभाल लाइण वारो न आहे। चूंडियल नुमाइंदा त अघो निंड सुतल आहिनि। मूंखे लॻे थो त इहे हिकु निंड जूं या रिलैक्सिंग टेबलेट खाई आरामी आहिनि जो पिरियालो जी सार संभालण वारो कोई न आहे। असां ॼावा ई आहियूं जॾहिं खां सार संभाले त पिरियालो ईअं ई लावारिस आहे। असांजो मुतालबो आहे त अॼु जेको एहतिजाज कयोसीं असां, जे अगरि असांजा कम न थिया, वार्ड नंबर 5 जा कम न थिया त असां वधीक एहतिजाज जो दाइरो वधाईंदासीं ऐं पिरियालो पुल ते धरणो हणी जेको आहे सो वेही रहंदासीं। असांजो मुतालबो आहे पूरे टाउन इंतिज़ामिया खां त वार्ड नंबर 5 जा जेके बि कम आहिनि उहे मुकमल कया वञनि ऐं बल्कि पूरे पिरियाले खे पूरो पिरियालो जेको आहे सो साफ़ु सुथराई हुजे। ॿियो कुझु त असांजे बजट मां नथो थिए। 50-60 लख जेका बजट अचे थी उन्हनि मां ॿिया के तरक़ियाती कम त नथा थियनि, पर जेका हिकिड़ी असांजी जेको आहे सो सफ़ाई आहे, असां त पंहिंजो मुस्तक़बिल जेको बि हुयो असांजो गंदगीअ में गुज़ारे, पर असांजे मासूमनि जो मुस्तक़बिल बि इहो गंदगीअ में थो नज़र अचे। असांजी जेको आहे सो सभिनी वस वारनि खे रिक्वेस्ट आहे त पूरे पिरियाले जी सफ़ाई कराए ऐं पिरियाले खे हिकु माना सुहिणो शहर बणायो वञे। जीअं गुलाबनि जो शहर पिरियाले जो नालो आहे ऐं असांखे गुलाबनि जो शहर ओड़ो ई खपे ऐं सफ़ाई खे खपे। महिरबानी।